कराची जे कमिश्नर खाधे पीते जी शयुनि जे अघनि जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। सिंध जे वॾे वज़ीर तर्जुमान मूजिब मुराद अली शाह जी हिदायत ते प्राइस कंट्रोल प्रोग्राम शुरू थी वियो आहे, जंहिंमें इंतिज़ामिया अघनि खे कंट्रोल करण लाइ प्राइस लिस्ट चेक कंदे। नोटिफिकेशन मूजिब खीर जी डेयरी फार्म में क़ीमत 180 रुपया, होलसेल 188 रुपया ऐं रिटेल क़ीमत 200 रुपया फ़ी लीटर मुक़ररु कई वई आहे। जॾहिं त खंड जी होलसेल क़ीमत 123 रुपया, रिटेल प्राइस 130 रुपया फ़ी किलो आहे। अहिड़ी रीति एक्स फ्लोर मिल अटो 120 रुपया, होलसेल 123 रुपया ऐं रिटेल 128 रुपया फ़ी किलो। फाइन एक्स फ्लोर मिल अटो 130 रुपया, होलसेल 133 रुपया ऐं रिटेल 138 रुपया। जॾहिं त चक्की जे अटे जी रिटेल क़ीमत 140 रुपया मुक़ररु कई वई आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।